भाई यार ऐसो विचारो कम तो बाकी आ बहुत चाल आ केरा खुशी केरा तबे सही दई अल्हम्दुलिल्लाह मन लगा केरा खुशी बहुत चा टेस्ट यो थोड़ी अदा चाल आ भाई खुश हो केरा तबे सही आ बस बहु माशाल्लाह फरहान अस्सलाम वालेकुम गरीब जो संगत चाला खेरा खुश तबियत से उम्मीद क्या सब ठीक होंदा खरन ना होंदा भाईजान फर्स्ट ऑफ ऑल आने आने उठी आऊं सफा साडा 10 थी आन लेट थी जरा वणो भाई टेंशन वणो थोरो घणो रोजी ते भी वणो सेलर वणो रिवो कढणी और कम न सा के वडो बूसड़ असा के दो याद ऋषो आए करते जिंदड़ी हो गई क्या आपको होश में आ जा तो चलो चले पहले असां पंहिंजी रीवो कढूं पोइ वरी तव्हां सां मिलूं था रस्ते में हलंदा जी सेलर ते वरी हलंदा जी रोड ते पंहिंजो कंहिंशा कमु आहे थोरो घणो कमु आहे कंहिंशा छा आहे थोरो घणो क्या बोला तूने छो न लाइक था कयो न सब्सक्राइब था कयो ॿी ॻाल्हि तव्हांखे मां एम ॿुधायां जेको बि असांजो नओं सब्सक्राइबर मतिलबु नओं व्यूअर वीडियो ॾिसे थो त कमेंट में पंहिंजे सिटी जो नालो ज़रूरु ॿुधाए इंशाल्लाह अन करीब असां मखदूम बिलाल ते वेंदासीं उते हिकिड़ो अधु असां कमेंट वेठो थो करे त भई वञो वेंदासीं थोरी मौसम गर्म आहे महिल सही थिए मखदूम बिलाल बि तव्हांखे विज़िट कराईंदासीं सम्झो था न सो चलो चले कंहिंशा की तरह संगत सेलर ते आयासीं कमकार कयोसीं गप ई गारो लॻो पियो आहे हाणे पाण वञूं था केरु आहे सुञाणियो चलती खुल जा सिमसे गरवा यानी 199 जियो भाई यार ऐसो विचारो कम तो बाकी आ वडो बहुत चाल आ केरा खुशी केरा तबे सही दई अल्हम्दुलिल्लाह मन लगा केरा खुशी न अबे जल्दी बोल कल सुबह पनवेल निकल बुधा बुखार दिया तव्हांखे हालत सही त थई छा अथई सुहिणो लॻो पियो माशाल्लाह ॾाढो अरे किथे ही सुनो मेरे मजाक तो के ए मैं डर की तो होता मैं ता पाण के सुनो ना समझो बस पूरा तरह कोई गुजारो है ना दो अमुना टेस्ट करांगा मलेरिया मलेरिया छा कर ना जे सीओ वगैरह थी तो बुधा सी न तो गर्मी ओ सही है आकाश में मोकल दे जाना भाऊ गर्मी दी है यार डी बत्ती आ संगत हाणे पाण वेंदासीं बत्ती आ संगत अचो इसकी मलाई खाओ मक्खण मलाई असां नंढड़ा हूंदासीं कुराड़ो ईंदो कपाइण साइकिल ते चवंदो पोलका हूंदा मीर पे मिठाई ॾींदो चवंदो मक्खण मलाई वठो ओए भाऊ माशाल्लाह ॼाण चकी मुंहिंजी यार सभु मूंखां अॻ में था वञनि हालत ॾिसो चलो चलें हम भी संगत वेलकम टू बैक अगेन डे 2 फर्स्ट ऑफ ऑल तव्हां सभिनी मुस्लमान भाइरनि खे जुमा मुबारक ऐं असांजो द्रो बि गाॾी कढी रहियो आहे जल्दी कर ज़रा जल्दी कर तो आई एम लेट कोन थिया अञा इंशाल्लाह मतिलबु इंशाल्लाह न पर तक़रीबन 20 मिनट खनि आहिनि नमाज़ छिक भराए मूंखे हल 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 थोरो गाॾी कढी हाँ ईअं चई न बिंद्रा कद छो दारिया
ॾिसो वीरानी संगत बहुत ॿुधाई अथनि दुआ कयो अलाह ताईं भलाई करे अला करे अचे टमाटो मना ने ख्याल सां तरला हेडे ला जा मेरे सुतो हेडे ला ना हेडे आई वनो ख्याल सां हलदा चलो चलें चेक कयो बॉडी सूरत हाल बोर्ड अची वई आहे साईं बोर्ड आई आहे कीअं थो लॻे तोखे बोर्ड में हलो अल्लाहुम्मा सल्ली अला मुहम्मद व अला आल मुहम्मद जुमे जे ॾींहुं दुरूद पढ़णु घुरिजे इंसान खे तो तव्हां बि पढ़ो मां बि पढ़ां मां हलाईंदो संगत मस्जिद चलो चले खुतबो तला जानी तव्हां ट्रीट रहियल आहे गाॾी जी तव्हांखे कुझु थिए कोन थो नमाज पढ़ी जुमे ॾींहुं अने मानी माण्हू माना खाराईंदो आहे संगत खे तेरिया संगत ते ख़र्च करणु सदको आहे हिकिड़े क़िस्म हाँ इहो छा में लिखियल आहे इहो तव्हां साईं खां पुछी सघो था संगत खे हा दोस्तनि ते घर वारनि ते मित्रनि ते ख़र्च करणु ऐं संगत जे हरामी हुजे त पोइ न असां अहिड़ो भोलड़ो असां मज़दूरो शागिर्दो हारी मज़दूर साथ न जोड़ियो मौज पुलिस चवे गाइस असां हिते हरकत पिया कयूं फरहान हिनारे भाउ शैतानगिरी करे दर बंदि करे ॾिसो छा पोजीशन आहे ॾिसो न निकिरणु थो हुजे न छा न छू त तव्हां हिन ते कमेंट ते थुक ॿुधो कयोसि बाक़ी ॻाल्हि कड़ी आहे सॼे मोहल वारनि खे परेशान कयो आहे गाबे ठोके भाईजान जीअं त मस्जिद मां मोटियासीं थोरो लेटियासीं मोबाइल लोधी चार्ज कई थी तो हाणे अचे थी थोरी संगत सो संगत सां तव्हांखे मिलायूं था पहिरीं ॻाल्हि हितां ॾिसी सघो था हे माजिद जो तमामु दादलो भाणेजे थो हे माजिद जो दादलो भाणे भाऊ बिज़ी आहे वॾो बिज़ी आहे भाऊ तव्हांखे सर्फ ब्राइट ॾेखारियूं था जो मुंहुं अलाए छो अॼु माना छा चवांसि कंहिं जहिड़ो लॻो पियो भोलड़े जहिड़ो मुंहुं लॻो पियो अथई अॼु सफ़ा बिलो थो लॻी जाई लुडो सर्फ ब्राइट बि कोन था करायो अॼुकल्ह आवाज़ नथो निकिरे तबियत सही न आहे तव्हांखे तबियत सां दवा पट्टी मारींदोमांइ अदिल ते केरु छॾाईंदई बि कोन कुछ बेबीज़ असां वटि आयल आहिनि तव्हांखे ॾेखारियूं था बेबी नंबर 1 भैयान छा हाल आहे हेलो थोरो हेॾां निकिरी अचो न छा शीशनि जे साम्हूं हेॾे अचो न थोरा हेॾे आओ न कुझु बि कोन थींदो केरु बि कोन तव्हांजो घर वारा कोन ॾिसंदो अचो ईअं न करो वेलकम टू बैक अगेन भाईजान छा हाल आहे खैर ख़ुशि हो तबियत सही अथव अदा छा हाल आहे भाई ख़ुशि ख़ैर पोंडरी था लॻो परे खां सफ़ा तो पोंडरी हलूं न बसि हिते गर्मी आहे छा आहे फज़ीलत ई कोन अथई थोका आओ केॾे था हलो कुकड़ खरी
भाईजान पाण फाइनली वेठा हूँ सदोरे जुंज जे होटल ते तव्हां ॾिसी सघंदा हूंदा सदोरा खान जुंज होटल हिते माना बहितरीनु चांहि हूंदी ॿी ॻाल्हि तव्हांखे मां ॿुधायां त हिते असां पंहिंजे यार सां गॾु बि वेही वियासीं हे ई जॻह ई आहिनि जे अॻियां थोरो सो हिते ई मतिलबु वेठा हुआसीं हे भाऊ वारा वेठा आहिनि महिल छा हाल अथव खैरा ख़ुशि हो तबियत सही अथव पोयां माण्हू असांखे ॾिसी खिलंदा छा कयूं रोज़ी कयूं हाँ वो एमस्टर की बात कर रहे हो आप अचे चां पियो भाऊ इन मां असां इंशाल्लाह फॉर्च्यूनर वठंदासीं इंशाल्लाह अचे चां कट इंशाल्लाह इंशाल्लाह अल्लाह अल्लाह बहुत बड़ा है भाऊ चां टेस्ट कयो थोड़ी जय फरहान भाई तव्हां फरहान सिंधी बिस्मिल्लाह अचे हिकिड़ी बुखे असां टेस्ट कयूं सही आहे सही आहे न कांग्रेचुलेशन सदोरा खान जुंज भाईजान जीअं लही चुको आहे तव्हां ॾिसो था असांजो हिकिड़ो फ्री पहिरो व्यूअर्स असांजो दोस्त ॿाहिरनि जहिड़ो आयो आहे त तव्हांखे हुन सां हाणे मुलाक़ात कराईंदासीं अदा छा हाल आहे भाई ख़ुशि हो खैरा तबियत सही आहे फस्ट क्लास अमुन अमान अल्हम्दुलिल्लाह प्यारा ॿियो खैरा ख़ुशि हो सफ़ा कीअं आहियो ककड़ तव्हां असांजी चाह नथा पियो इहो असांखे ॾुख था ॾियो ककड़ असांजो रूट हूंदो आहे ॿिए ॾींहुं ट्रेन ॾींहुं ख़बर पंहिंजे कमनि करण जे हिसाब सां बीता वञे सही तव्हांखे नज़र पई वञे महिरबानी कुर्ब प्यारा कुर्ब फरहान वारा मुंहिंजा भाउ आकाश हुयो सही ॿियो खैरान भाई ॿियो अल्हम्दुलिल्लाह मालिक जा लखे साहब ख़िदमत थिए हा तव्हांजी पर हाणे तव्हां सफ़ा मौक़ो नथा ॾियो मालिक जा लखे साहब चाहे भाऊ कीअं आहे अल्लाह हिजाब न आहे हाणे पी वधे हेॾे आयो केन सारी भी तकड़ पकड़ वेंदा शागिर्दो वारी मज़दूरो शागिर्दो वारी मज़दूरो साथ नो जोड़ियो चलती रहो आया जीअं तंहिं महिल राति जो घणो टाइम थो थिए गॾनि अॻियां ॿी गाॾी आहे असां वञूं आहियूं होटल ते छो जो माजिद हिननि खे विहारे छॾियो हाणे तो अॻियां गप ई गारो आहे मूंखे लॻे थो कैमरा बंदि करणी पवंदी तो वधीक अॻ में ई घटि थी पए चलो चले होटल की तरफ फिर से होटल की तरफ आकाश जाना माशाल्लाह कट्ठे अॼु तव्हां असांखे सुठो टाइम ॾिनो आहे भाऊ माशाल्लाह फरहान सिंधी असां ॾींदा आहियूं तव्हांखे इहो बिस्कुट न खाओ न दिस इज़ रीवो चलो माशाल्लाह चलो चले भाईजान जीअं त पाण मोटी आयासीं संगत में भई हली वरी चार्जर मुंहिंजे हथ में तव्हां ॾिसो था मोबाइल चार्ज कयोसीं नंगर वंगर कयोसीं नमाज़ पढ़ीसीं सो हाणे व्लॉग एडिट करिणो आहे यारनि थी विया लेट थी वई आहे छो यको संगत सां आयासीं मोबाइल खे चार्ज करे न सघियासीं इन वजह सां थी वई लेट सो पाण हिते व्लॉग कयूं था ईंदा आहियूं उमेद आहे कि असांजो व्लॉग तव्हांखे सुठो लॻो हूंदो पसंदि आयो हूंदो इहो सुठो लॻो आहे पसंदि आयो महिरबानी करे लाइक सब्सक्राइब शेयर ज़रूरु कयो सुठा कमेंट कयो कमेंट में पंहिंजी राय ज़रूरु ॿुधायो सो हाणे जो असांखे इजाज़त माशाल्लाह दुआउनि में अस्सलाम वालेकुम लव यू ऑल
लाइक और शेयर ठोक दीजिए महाकाल का दबा के लाइक और शेयर ठोक दीजिए 5000 लौटे दिख जाना चाहिए। ये 4000 के लिए मैं यहाँ पे नहीं खड़ा।